कीअं इहा शुरुआत थी, कीअं दिमाग में आयो, कीअं ज़हन में आयो, कहिड़ो आइडिया आयो त मां मुसविर थी सघां थो, मां ही शइ ट्राई कयां? मूंखे ईअं आयो त मतिलबु नंढे हूंदे खां ई हिनजो शौक़ीन हुअसि त ॿिया ॿार मतिलबु काफ़ी कंदा आहिनि रांदियूं वग़ैरह, मूंखे हिनमें शौक़ु कान हो। मूंखे ड्राइंग में, लिखण पढ़ण में हिनमें शौक़ु हो, जंहिंमें मूं मतिलबु इहा शयूं ठाहियूं ऐं हिनमें काफ़ी इंट्रस्टिंग वरिती। अच्छा, ही चवनि था त जॾहिं मां नंढो हुयमि, ही शायदि अञा पाण खे अलाए केतिरो वॾो सम्झनि पिया मुबशिर। लेकिन जेको हिन जो आर्ट आहे सभु आहे उहो वाकई में हिननि खे वॾो करे थो पियो, हिन जो कद वॾो करे थो पियो। वरी ख़ासि करे जॾहिं असां छोकिरनि जी ॻाल्हि कयूं, छोकिरनि जी ड्राइंग भली न हूंदी आहे, इहा मां तव्हां सां पहिरियां बि डिस्कस कई आहे। हाणे मां इहो पहिरियां ई चवां पई तव्हांखे त तव्हां ॾिसो चयो त छोकिरियूं हमेशह आर्ट में फर्स्ट ईंदियूं आहिनि। हाणे ॾिसो असां वटि ही कैलाश आयो आहे। ईअं ई आहे त कैलाश कुमार ॿुधाइजो केतिरनि सालनि खां तव्हां हे कमु करे रहिया आहियो। छोकिरा आम तौर ते आर्ट या ड्राइंग ठाहिण पसंदि ई न कंदा आहिनि, पोइ तव्हांजो भला कीअं हेॾां ध्यानु निकिरी वियो? पर नंढपण में ड्राइंग ठाहिण जो शौक़ीन हुअसि। अच्छा, घणा साल कैलाश तव्हांखे थी विया आहिनि हे कमु कंदे? मूंखे सर नंढपण 14 साल खनि थी विया आहिनि। अच्छा, ठीकु आहे, माशाअल्लाह। बिल्कुलु ठीकु आहे। असां हिकिड़ो सुवाल एडी कुंबर सां बि कंदासीं। एडी कुंबर साहब, तव्हां कीअं एक्सपोज कयो हिन असांजे टैलेंट खे? कीअं तव्हां ताईं हे पहुतो ऐं तव्हां हिन ताईं पहुता? जी बिल्कुलु, हिन ताईं पहुतुसि। सोशल मीडिया ते हिकिड़ी मूं नंढड़ी क्लिप ॾिठी, असांजे साफ़ी सोशल वर्कर दोस्त पंहिंजे आईडी ते नशर कई हुई, पोइ मूं हुनजा पैरा खयां, हिन ताईं पहुतुसि। पोइ ही गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में 9th क्लास जो शागिर्द आहे, पढ़ंदो आहे। ऐं हिन जेको आहे सो गुज़िरियल 5 सालनि 6 सालनि खां वठी कुदरत जा फितरी हुस्न ॾिसी हिनखे शौक़ु थियो। हिनजे चवण, हिनजे वालिदेन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई, घर वारनि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, हुनजे नंढे भाइर बि ॿुधायो त हिन जो जॾहिं स्कूल मां पढ़ी ईंदो हो त ही पंहिंजे मज़हब सां बि सचो प्यार करे थो, उनखे फॉलो करे थो, रोज़ा वग़ैरह रखंदो। उन ॾींहुं जॾहिं आयुसि तॾहिं हिनखे रोज़ो हो, उन महिल बि हिन कंहिं शख़्सियत जी तस्वीर ठाही पई। कुदरती फितरी हुस्न ॾिसी वण टिण हिनखे शौक़ु थियो ड्राइंग कजे। पोइ हिन जेको आहे ड्राइंग जो कमु शुरू कयो ऐं हिनजी आवाज़ टीवी ते रिपोर्ट नशर थी। तमामु ज़बरदस्त हिनखे माण्हुनि जेको आहे सो चाहियो आहे ऐं हिन जो तमामु बहितरीनु हुनर आहे। हिनखे अवॉर्ड बि मिलियो कॉम्पिटिशन जे मुक़ाबलनि में। सांगड़ में जेके कॉम्पिटिशन जा मुक़ाबला स्कूली सतह ते, डिवीज़न लेवल ते, ज़िला लेवल ते जेके थींदा रहनि था, उन में हिनखे अवॉर्ड बि मिलियो। उन कॉम्पिटिशन में हिन पोज़ीशन बि हासिलु कई ऐं हिनखे उत्साह मिलियो त हिन कम खे वधीक तरजीह ॾिनी ऐं फारिग टाइम ते ही पेंटिंग कंदो आहे। आर्ट जी दुनिया जो जेको नंढो वॾो नालो आहे।